कुर्बानी त उन कुर्बानीअ खे त असां लफ़्ज़नि में बयानु नथा करे सघूं न। ऐं हीअ कुर्बानी मां त चवंदी आहियां त मज़हबनि खां बालातर आहे। ऐं इन इंटरफेथ हारमनी ते जेतिरो मुंहिंजो कमु थियलु आहे ऐं उहो ई असांखे दर्स असांजे पेरेंट्स मां मिलियलु आहे। मां नंढड़ी आहियां, मतिलबु होश संभालियो आहे मां पंहिंजे पेरेंट्स खे ॾिठो, पेरेंट्स जे वञण खां पोइ भाउरनि खे ॾिठो। त मतिलबु इहा जेका आहे असांजी नसल दर नसल, ऐं मूंखे उमेदु आहे त इहा नसल दर नसल मुंहिंजा ॿार मूंखां पोइ बि कंदा। त इन जी सख़्तु ज़रूरत बि आहे। ऐं उन्हनि जी इहा जेका कुर्बानी आहे, आले नबी जी जेका इहा कुर्बानी आहे, इहा असांखे ॾे बि आई थी त हमेशह थोरी देरि लाइ कूड़ जेको आहे हावी ज़रूरु थींदो आहे, पर सच अमर रहंदो आहे। सच सच आहे, हे उहा ई आहे सच हक़ ऐं सच जी जंग हुई जेका अॼु हिन रूप में असां सभु गॾु थिया आहियूं। हीअ छा आहे, हीअ धर्मशाला आहे, हिते को मज़हब न आहे, हिते हर मकतबा फ़िक्र जो माण्हू अचे थो पियो। इहा ई त सिंध आहे ऐं इहा असांजी सिंध जी इहा ई त निशानी आहे त सिंध में मज़हबनि खां बालातर शइ हूंदी आहे।